पंहिंजे दिमाग़ मां पुराणा ख़्याल कढूं, अचो त नवां इंसान बणिजो, नई दुनिया ॾियो, नवां रिश्ता, नवां लाॻापा, नवां जीअण जा ढंग, ऐं जे ज़रूरत पई त नवां मरण जा ढंग। छो त जीअण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू खे मरण में बि हिकिड़ो शान हुजे। भाड़ियो थी, कुकुड़ थी, कंधे हेठि करे, चमचो थी, टके जो माण्हू थी, ख़सीस थी मरण, तंहिंजे बदिरां हिकिड़े ॾींहुं मुड़ुसु माण्हू थी, सचो पचो इंसान थी, कंध मथे खणी हलण जी हिकिड़े ॾींहं जी ज़िंदगी 1000 सालनि जे भाड़ियाईअ लूमड़ जी ज़िंदगी खां बहितर। अचो त शान सां जियूं ऐं ज़रूरत पवे त शान सां पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम, पंहिंजे इंसाफ़ ऐं पंहिंजे इंसान ज़ात तां पंहिंजी खिलंदे कुॾंदे पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान करे छॾियूं। जीअं सख़ी दाता थींदा आहिनि त पैसा बि ॾुबाइनि, करे करे जान बि सखावत में ॾेई छॾिबी आहे पंहिंजे क़ौम खे, पंहिंजे वतन खे, पंहिंजी धरतीअ खे।